नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। भारत में मल्हायो वियो महाराणा प्रताप जो जनमॾींहुं। बुधर ॾींहुं महाराणा प्रताप जो जनमॾींहुं सॼे भारत देश में मल्हायो वियो। तॾहिं गुजरात जे साणंद मां राजपूत समाज पारां हिकु रैली कढी वई, जंहिंमें GTPL जा अनिरुद्ध सिंह जाडेजा ऐं कनक सिंह राणा पिणु हाज़िर रहिया हुआ। सूरत में औरतुनि पुलिस स्टेशन में ही पुलिस ते कयो हुमिलो। लिंबायत पुलिस स्टेशन में औरतुनि खे लॉकअप में पुरण जो विवाद थियो आहे। तॾहिं झगड़ो करे रहियल औरतुनि खे पुलिस स्टेशन में आणींदे उन्हनि पुलिस ते पिणु हुमिलो कंदे उन्हनि खे लॉकअप में विहारण जो ॿाहिरि आयो आहे। अहमदाबाद में ट्रक हेठां अची वियल बालकीअ जी थी मौत। अहमदाबाद जे वटवा में ड्राइवर शराब पी ट्रक हलाइण ते ट्रक हिकु फुटपाथ ते सुम्हियल माउ ऐं धीअ ते हली वञण ते मासूम बालकीअ जी मौत थी हुई। भावनगर में प्रेमी युगल ज़हर पी करे कई आत्महत्या। भावनगर ज़िले जे तड़ाजा पासे आयल पीपरला ॻोठ में हिकु प्रेम युगल कंहिं कारण सां ज़हरी दवा पी करे आत्महत्या करण ते ग़मगीनी छाइजी वई आहे। अहमदाबाद जे 982 पुलिस मुलाज़िमनि जी थी आंतरिक बदिली। अहमदाबाद शहर में आयल सभिनी पुलिस स्टेशन में कमु कंदड़ 982 पुलिस मुलाज़िमनि जी आंतरिक बदिली थियण ते पुलिस में चर्चाउनि जो दौरु शुरू थियो आहे। भारत जे 21 राज्यनि में आंधी ऐं तूफ़ान जो ख़तरो। भारत जे उत्तर पासे जे 21 राज्यनि में आंधी ऐं तूफ़ान जो ख़तरो आहे। तॾहिं दिल्ली समेत जे केतिरनि राज्यनि में तूफ़ान ऐं बारिश शुरू पिणु थियण ते सरकार सतर्क थी वई आहे। IPL जी मैच में राजस्थान जो पंजाब जे साम्हूं विजय। IPL जी मंगल ॾींहुं थियल मैच में करो या मरो जी भावना सां मैदान में आयल राजस्थान रॉयल्स जी टीम किंग्स 11 पंजाब खे 15 रन्सुनि तां शिकस्त ॾिनी हुई। सावरकुंडला जे धारासभ्य जे विरोध में शुरू थियो पोस्टर युद्ध। अमरेली ज़िले जी सावरकुंडला सीट जो कांग्रेस जो MLA प्रताप दुधात हाल विदेश घुमण वियो आहे।
तॾहिं सावरकुंडला में हुन जे विरोध में पोस्टर लॻण ते सियासती चर्चा तेज़ थी आहे। बिटकॉइन मुद्दे नलिन कोटड़िया सरकार खे लिखियो लेटर। गुजरात में बिटकॉइन स्कैंडल मुद्दे पुलिस जंहिंखे ॻोल्हे रही आहे, अहिड़ा पूर्व विधायक नलिन कोटड़िया सरकार खे लेटर लिखी करे फरियादी शैलेश भट्ट खे पिण अरेस्ट करण जी घुर कई आहे। बनासकांठा में गायुनि जो इलाज न थियण ते माण्हुनि में छायो गुस्सो। गौशालाउनि जी ग्रांट मुद्दे सरकार जे साम्हूं धरना शुरू थिया आहिनि। तॾहिं बनासकांठा में हिकु गौ प्रेमी बीमार गाय खे सरकारी ऑफिस में खणी वेंदे पुलिस जी मदद सां गाय खे इलाज लाइ मोकिली वई हुई। भावनगर जे गोठ में दीपड़े जुवान ते कयो हुमिलो। भावनगर जे तलाजा पासे जे सारवदर गोठ में घुसी आयल हिकु दीपड़े गोठ जे जुवान ते हुमिलो करे घायल करण ते गोठनि में दहशत फैलिजी वई आहे। राजकोट में व्याजखोरनि जे त्रास ते जुवान पीती ज़हरी दवा। डीसा जे पांजरापोड़ मां गायूं छॾण जे मुद्दे सरकार जेकॾहिं कोई निवेड़ो न आणे त मंगल खां पाण सरकार जे साम्हूं उपवास ते विहण जी कांग्रेस जे MLA अल्पेश ठाकुर पारां धमकी ॾियण में आई आहे। भावनगर में रेड क्रॉस डे ते थिया खास प्रोग्राम्स। 8 मई यानी वर्ल्ड रेड क्रॉस डे जे उपलक्ष्य में भावनगर रेड क्रॉस सोसाइटीअ में खास प्रोग्राम रखिया विया हुआ ऐं अलंग जी हॉस्पिटल में नवां साधन अर्पण कया विया हुआ। मुड़ासा जे जंगल में भाई लॻण ते पखी थिया परेशान। गुजरात में मुड़ासा जे जंगल में भारी मात्रा में भाई लॻण ते पखियुनि जा केतिरा ई माड़ा सड़ी वञण ते पखी ॾाढा परेशान थिया हुआ। राजकोट जे गोदाम में लॻियल भाए जी जांच थी शुरू। राजकोट में सरकारी गोदाम में लॻल भाए में 4 करोड़नि जी मूंगफली सड़ी करे रख थी वञण ते भाए लॻण जो कारण ॻोल्हण लाइ CID क्राइम पारां तपास शुरू कई वई आहे। महसाणा जी विजया बैंक में लगी भाए। महसाणा में आयल विजया बैंक जी ब्रांच में भाए लॻण ते फायर फाइटर मौके ते पहुता हुआ
ऐं हिन बाहि में बैंक जा कंप्यूटर समेत जो सामान सड़ी करे रख थी वियो हुओ। वडोदरा में ट्रैफिक पुलिस जे होर्डिंग्स में आहिनि केतिरियूं भुलूं। वडोदरा में ट्रैफिक पुलिस पारां लगाइण में आयल इलेक्ट्रॉनिक्स बोर्डनि में ड्रिंक एंड ड्राइव लिखण ते ट्रैफिक पुलिस जी टिका थी रही आहे। ॿ हज़ार 19 में पाण प्राइम मिनिस्टर थियण जो राहुल जो निवेदन। कर्नाटक जी चूंडुनि लाइ प्रचार करे रहियल कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधीअ पहिरियों दफ़ो 2019 में पाण प्रधानमंत्री थियण जो निवेदन कंदे राजकीय चर्चा शुरू थी आहे। नडियाद एक्सप्रेस हाईवे ते गोली हणी कार जे ड्राइवर जी थी हत्या। नडियाद जे एक्सप्रेस हाईवे ते वञी रहियल कार जे ड्राइवर ते कोई बदमाशनि फायरिंग करे ड्राइवर जी हत्या कंदे पुलिस तहकीकात में जुटी आहे। सरकारी ग्रांट मुद्दे डीसा पांजापोर जे संचालकनि कया धरना। राज्य जे पांजापोर ऐं गौशालाउनि खे सरकार जी ग्रांट न मिलंदे डीसा में आयल पांजापोर जे संचालकनि पारां धरना शुरू कया विया आहिनि। जामनगर में बंद मकान में भाई लगड़ते मची अफरा तफरी। जामनगर में केतिरे टाइम खां बंद रहियल हिकु मकान में भाई लगण ते फायर ब्रिगेड जी टीम मौके ते पहुची भाई खे काबूअ में कयो हुओ। भावनगर में झिरकियुनि खे बचाइण लाइ अभियान थियो शुरू। हाल झिरकियूं अलुप्त थी रहियूं आहिनि, तॾहिं भावनगर शहर में झिरकियुनि खे बचाइण लाइ हुननि जे माड़ा ऐं कूंडा माण्हुनि खे मुफ़्त में विराया विया हुआ। कच्छ मां 20 लखनि जो शंकास्पद ज़ीरो थियो ज़ब्त। कच्छ जे गांधीधाम पासे आयल मीठी रोहर ॻोठ जे गुदाम में फूड ऑफिसर छापेमारी करे ऊंझा खां आयल 20 लखनि जो नकली ज़ीरो ज़ब्त कयो हुओ। कच्छ अची रहियल 27 लखनि जी शराब थी ज़ब्त। सुरेंद्रनगर जे मालवण में होटल ते बीठल ऐं कच्छ वञी रहियल 27 लखनि जो शराब भरियल LPG गैस जे टैंकर खे पुलिस पारां ज़ब्त करण में आयो हुओ।
मुंद्रा पासे ट्रेलर जी टक्कर सां हिकु जुवान जी थी मौत। कच्छ जे मुंद्रा पासे आयल मोटा कपाया ॻोठ पासे ट्रेलर जी टक्कर लॻण सां बाइक ते वञी रहियल राजस्थान जे मज़दूर जुवान जी मौत थी हुई। लेह लद्दाख जी सिंधु दर्शन यात्रा जूं थियूं तयारियूं। सिंधु संस्कृतीअ जी यादि में हर साल लेह लद्दाख जी थींदड़ सिंधु दर्शन जी यात्रा जा मुरलीधर माखीजाणीअ सां सिंधी टीवीअ पारां ख़ासि मुलाक़ात कई वई हुई। दोस्तों, सिंधी संस्कृति जी सुञाणप ऐं पंहिंजी जेकी सिंधु नदी जितां निकिरे थी उहो विस्तार लेह लद्दाख, उन विस्तार जी यात्रा लाइ हर साल जून महीने में सिंधु दर्शन यात्रा जे नाले सां यात्रा कई वेंदी आहे। ईंदड़ महीने जून महीने में उहा यात्रा रखियल आहे। त उन सिंधु दर्शन यात्रा समिति जा जेके अध्यक्ष आहिनि श्री मुरलीधर माखीजाणी असां सां गॾु हिते तव्हांजे साम्हूं हाज़िर आहिनि। असां उन्हनि खां ॼाणींदासीं इन सिंधु दर्शन यात्रा जे बारे में कुझु थोरियूं माहिती। सभिनी सां नमस्कार। वास्तव में ॾाढी ख़ुशी आहे जो सिंधु दर्शन यात्रा में जे बारे में ॿुधाइण जो मूंखे मौक़ो मिले थो। सिंधु दर्शन यात्रा जी ॼाण ॾींदे मुंड में हिकु ॻाल्हि ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुसि, सिंधु नदी जो महत्व छा आहे। सिंधु नदी दुनिया में सभ खां ॿियो नंबर वॾी नदी आहे। इहो ई न, सभ खां महत्वपूर्ण ॻाल्हि ऋग्वेद जेके वेद असांजे सिंधु नदी जे किनारे लिखिया विया आहिनि उन में जेके 10 अध्याय आहिनि, पहिरें अध्याय में ई सिंधु नदी जो नालो ॾिनल आहे ऐं पहिरियों नंबर सभ खां सिंधु नदी ॾिनल आहे, जॾहिं की गंगा नदी जो वर्णन 10 अध्याय में आहे जेके चवंदा हज़ारनि सालनि खां पोइ। इन जो एॾो महत्व आहे। सिंधु नदी चवंदा आहिनि त ईअं सम्झो त असां सिंधियुनि लाइ उते बरसाति ख़ाली 1-2 इंच पवंदी आहे, पर हे सिंधु नदी जो जल आहे जंहिंजे करे हर जॻह सर सब्ज़ हमेशह पाक लॻल पियो हूंदो ऐं असां एतिरा सुखा सताबा थिया आहियूं। अहिड़ी सिंधु नदी असां खां सिंध में छॾे आयासीं ईअं लॻंदो हुयो, पर लाल कृष्ण अडवाणी जे पासां इहा ख़बर पई त इहा सिंधु नदी लेह लद्दाख में हिंदुस्तान में आहे। उन ख़बर सां हर साल 1997 खां सिंधु दर्शन यात्रा थिए थी पई। कोशिशि कई तंहिं वक़्तु भारतीय सिंधु सभा उनजे अंदरि रायपुर में मीटिंग हुई, उन्हनि चयो यात्रा शुरू करणी आहे ऐं मूंखे उनजे अध्यक्ष रूप में ज़िम्मेदारी ॾिनो। तॾहिं खां 2005 खां हीअ यात्रा हली रही आहे। पर हीअ यात्रा जेकी आहे उन खां पोइ अवल सरकारी यात्रा हुई, हाणे बिल्कुलु गैर सरकारी ऐं बिल्कुलु पंहिंजे सार्वजनिक रूप सां हलंदी आहे। इहा हिकिड़ी वॾी ख़ासियत आहे। अच्छा माखीजाणी साहब, हीअ जेकी यात्रा हर साल थिए थी, केतिरा ई वॾा बुज़ुर्ग चाहे ॿार सभु वञनि था ऐं हिकदमि शौक़ सां ख़ुशीअ सां वञनि था, त हीअ तव्हां थोरो असांखे दर्शक खे ॿुधाईंदा हीअ यात्रा वञण लाइ कहिड़ा कहिड़ा रस्ता आहिनि, कहिड़ी कहिड़ी तरह वञी सघिजे? बिल्कुलु सही सवाल पुछो। हिन जा 4 रस्ता बंदि आहिनि। जम्मू खां हलंदा आहियूं, श्रीनगर थींदे कारगिल थींदे लेह पहुचंदा आहियूं ऐं उतां ई वापसि बि अची सघिबो आहे। ॿी यात्रा आहे जेको जम्मू खां हलंदासीं हिकु सां हिकु फ्री जे नाले सां लेह लद्दाख पहुचणो, वरी घुमंदे कुल्लू मनाली खां वापसि ईंदो चंडीगढ़। इहो डबल फ़ाइदो हुनखे ॾींदो। ईअं ई रिवर्स कुल्लू मनाली खां हली जम्मू खां वापसि अची सघिजे थो। इहो रोड रस्ते आहे। ॿियो जेको मेन जिन जा टाइम थोरो आहे, भॻवानु सभु कुझु ॾिनो आहे, उहे हवाई जहाज़ रस्ते 1 कलाक में लेह में टपो खाईंदा आहिनि। बिल्कुलु लेह खां इहे 4। हा, उते जी जेकी व्यवस्था आहे रहण जी, खाइण जी, या जेके पाण मनोरंजन प्रोग्राम कयूं था उते कल्चरल प्रोग्राम कयूं था, त उन जी व्यवस्था कहिड़ी तरह कयल आहे उते? तव्हां 2-3 सवाल पुछिया। रहणु खाइणु मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, कोशिशि इहा रहंदी आहे हर कंहिंखे डबल बेडरूम ॾिनो वञे, पर कारगिल में थोरो ट्रिपल बेड ॾिनो, घटि होटल रहण करे। ऐं खाइण जी व्यवस्था तव्हांखे ॿुधाए छॾियां, तव्हां ॻाल्हि पुछी आहे त असां पंहिंजा कुक वठी वेंदा आहियूं, छो जो उते जो खाधो असांखे न भाईंदो, इनखे पंहिंजा कुक वठी वेंदा आहियूं जेके सिंधी खाधो बि कंदा आहिनि। ऐं टीं ॻाल्हि जेकी तव्हां चई कार्यक्रम जी ॻाल्हि, तव्हांखे ॿुधाईंदे ख़ुशी थिए थी उते कार्यक्रम, छो जो उते हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां, हिन में 1700 माण्हू हुया जंहिंमें सिंधी सिर्फ़ु 400-450 हुया। इहा ॾुख जी ॻाल्हि आहे। सिंधु नदी जे पासे में बहिराणे जी पूॼा, बहिराणे जो अर्पण ऐं उते सिंधियुनि जा गीत, आयो लाल झूलेलाल, ऐं उते सभु खां वधीक सिंधु भवन जेको 2 करोड़ ठहियो आहे, इहे सभु सिंध सां जुड़ियल आहिनि। पर अफ़सोस इहो थींदो आहे त उते सिंधी घटि हूंदा आहिनि। इहा हिकिड़ी, इन लाइ मां तव्हां अॼु मूंखे यादि कयो आहे, मां सां इन बहाने सिंध खे उत्साह थिए त सिंध जेकी असांजी सिंधु नदी जी ॿुधायोमांव जेकी असांजी अमृत धारा आहे, उहा सिंध असांजी संस्कृति जेकी आहे जॾहिं दुनिया में सभ खां वॾी संस्कृति बणी, उन जा असां वारिस आहियूं।
अहिड़ी ॻाल्हि हूंदी असां सिंधी वधीक छो न हलूं। त उते सांस्कृतिक कार्यक्रम जी ॻाल्हि कई, उते जनरल सांस्कृतिक ॿियो बि थींदो आहे। असांजी टीम वेंदी आहे जेके सिंधी गीत, सिंधी नृत्य, आयोलाल झूलेलाल, सिंधु नदी जे किनारे अहिड़ा गीत ॻाईंदा आहिनि, त उन सां सिंधु संस्कृति बि हुते ॿुधाईंदा आहिनि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सिंधु संस्कृति इन बहाने जेके ॿार जेके हलनि था उहे पंहिंजी सिंधु संस्कृति छा आहे ऐं सिंधी संगीत छा आहे उहो ॼाणे सघनि था। सिंधियुनि सां हिकिड़ो मेले प्रकार जो थिए थो। पर हिकिड़ी तव्हां जेकी ॻाल्हि कयो था भई 1700 मां 450 ई सिंधी आहे, अच्छा ॿी क़ौम वारा बि उन यात्रा में जुड़ंदा आहिनि? बाक़ी सभु माण्हू बि घुमनि, कर्नाटक, उड़ीसा, महाराष्ट्र, गुजरात, सभु हंधि गुजराती सभ खां वधीक मां तव्हांखे ॿुधायां, ऐं महाराष्ट्र ऐं उतां ऐं तव्हांखे ॿुधायां आसाम ऐं मणिपुर खां बि ईंदा आहिनि, ऐं गुज़िरियल 2-3 सालनि खां लंदन खां, अमेरिका खां बि उनमें यात्री आया आहिनि। हिन साल उमेदु आहे ईश्वर कंदो असांजे शराब जी आहिनि जेके उहे बि उते अतिथि रहंदा। अच्छा, त मीन्स इहे सभु नॉन सिंधी उन्हनि खे बि शौक़ु थींदो भई असां हलूं यात्रा में? ईअं न, वेंदा ई आहिनि न। 1250 नॉन सिंधी हुया, मतिलबु सभु उते वेंदा आहिनि। छो जो सिंधु दर्शन नालो भले हुजे, पर छो जो सिंधु नदी किनारे हिकु सिंधु तीर्थ आहे। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां, असांजी वीचार बि ईअं आहे त हिन खे सिंधु तीर्थ, जीअं अमरनाथ यात्रा, इन नमूने सां हिन सिंधु यात्रा खे बि ओॾो ई पवित्र, ओॾे नमूने विशाल ठाहिजे कि हर कोई कॾहिं बि जॾहिं चाहे तॾहिं वञी सघे, इहा यात्रा हुजे। अच्छा, मूंखे ॼाणे साहिबु तव्हां जेको हींअर चित्र ॿुधायो, हिकदमि तव्हांजी ॻाल्हि तां ईअं लॻे थो उते हिकदमि सिंध जो नज़ारो ॾिसणु ईंदो हूंदो। त ही दर्शक मित्र जेके असांजो ॿुधी रहिया आहिनि, त उन्हनि खे बि ईअं थींदो असां बि सिंधु यात्रा में शामिलु थियूं, शरीफ़ थियूं। त तव्हां थोरो इहो बि ॿुधाए छॾियो, जेकॾहिं वॾा या नंढा बुज़ुर्ग या ॿार हलनि त उते केतिरो पंधु करे वञिणो पवंदो आहे? पंधु हितां खां तव्हांजे ॿाहिरि मेन रोड जेको आहे एतिरो बि न करिणो पवंदो आहे। सभु जॻह ते टैक्सी वेंदी आहे, सभु जॻह टैक्सी बिल्कुलु तव्हांजे ऑन द स्पॉट पहुचाईंदी। ख़ाली जेको मंदरु थोरो मथे आहे, चढ़णो हुजे त वञो, न चढ़ो ॿियो किथे बि पंधु रहणो। उते नज़ारा ॾिसण लाइ जेके 2-3 शयूं आहिनि, पेंगांग लेक आहे जेकी दुनिया में सभ खां प्रसिद्ध लेक आहे, जिते 3 इडियट्स तव्हां शो ॾिठो हूंदो, ऐं हिकिड़ो सभ खां वॾी ॻाल्हि उते मैग्नेटिक हिल आहे, जंहिंमें असां जेकॾहिं पंहिंजी बस खे ईअं लाह में रखूं त उहा बि मथे छिड़की वेंदी आहे। ॿिया गुरुद्वारा पथर सां घणी ॻाल्हियूं आहिनि, ॾाढा नज़ारा बि आहिनि। ऐं इन करे एॾे सुठे नज़ारे जो हूंदे, एॾे सिंधियत जी शान हूंदे, सिंधियुनि लाइ हिकिड़ो मान हूंदे, असां चाहींदासीं त वधि में वधि, छो जो चवंदा आहिनि जंहिंमहिल मोर नचंदो आहे त ॾाढो परनि खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदो आहे, पर जंहिंमहिल टंगुनि खे ॾिसंदो आहे त अखियुनि में ॻोढ़ा वहंदा आहिनि। तीअं असां बि उते जो नज़ारो ॾिसंदा आहियूं, 1700 में 2000 में 500 सिंधी आहिनि, थोरो मन खे पीड़ा थींदा। इन खे तव्हां सभिनी सां वेनिती आहे, हिन जो सिंध जो नालो, सिंधियत जो नालो, सिंधु तीर्थ जो नालो असांखे वधाइणो आहे। हिन खे जेकॾहिं वाक़ई में सिंधु तीर्थ ठाहिणो आहे, वधि में वधि असां सिंधी ॿाहिरि अचूं ऐं हिन खे अॻिते वधायूं। हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदे ख़तमु कंदुसि त हाणे हिन साल, पिछले साल खां असां 40 खां पोइ सेप्टेंबर में बि इहा यात्रा शुरू कई आहे। पिछले साल 100 ॼणा विया, जिते जेको मेलो लॻो हुन यादि तव्हांखे ॿुधाइण में ख़ुशी थिए थी त 2 दफ़ा हाणे हलंदासीं। अच्छा, मूंखे जानी साहिबु तव्हां छत्तीसगढ़ सिंधी अकादमी जा अध्यक्ष पिणु रही चुका आहियो। तव्हां ही सिंधु दर्शन यात्रा जंहिंजा तव्हां अध्यक्ष पद हींअर संभाले रहिया आहियो, हिन यात्रा जे बारे में असांजे दर्शकनि खे तव्हां जेकी इहा विचूर सां माहिती ॾिनी आहे, उन बदले तव्हांजो असां शुक्रगुज़ार आहियूं। वरी पहिरीं एॾियूं माहितियूं हूंदियूं त असां मार्फत दर्शकनि ताईं पहुचाईंदा रहंदासीं। तव्हांजो ख़ूब ख़ूब आभार। तव्हांखे बि मुंहिंजो आभार जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो, सिंधियुनि सां गॾिजण जो नंबर ॾिनो। मां पंहिंजो नंबर ॿुधाए छॾियां, 9425245592। जॾहिं बि चाहियो मूंसां ॻाल्हाए सघंदा, मिली सघंदा। जय झूलेलाल। महिरबानी। इहो हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी TV। जय झूलेलाल।